साईं में ये कहानी आहे बकरार ऐं शहज़ादीअ जी ख़ौफ़नाक मोहबत। उम्मीद था कयूं दोस्तों हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधि उहो ई सड़े जाथे बाहि भरे। कंहिं वक़्त में हिकु नूरस्तान नाले बादशाही हुई। उन बादशाहीअ जे ॿाहिरां हिकु कारो जंगल हुयो। उन जंगल में एतिरो त ख़ौफ़ छायल हुयो जो को बि उन बादशाहीअ जो माण्हू उन तरफ़ वेंदो ई न हुयो। पर कुदरत मुंहिंजी अलाह जी उन जी बादशाहीअ में हिकु नौजवान ख़ूबसूरत हसीन हिकु बकरार रहंदो हुयो। उहो पंहिंजे हिसाब सां बकरियूं छोड़े ऐं उन जी जंगल जे साइड में जबल पहाड़ हूंदा हुया, उन्हनि जी आस पास में हू बकरियूं चारींदो हुयो। अगरि जे हू तनहा थींदो हुयो त पंहिंजे हथ में हिकु बेंसरी हूंदी हुयसि। उहो बेंसरी वॼाए पंहिंजे हिसाब सां गुनगुनाए ऐं पंहिंजो वक़्तु कटींदो हुयो। उन जे आस पास माना कि ॿियो हिकिड़ो हमराह हूंदो हुयो जेको बुज़ुर्ग हुयो। उहो बि बकरियूं चारींदो हुयो। अचे उन नौजवान जंहिंजो नालो बकरार जो आसिफ़ हुजे। आसिफ़ जी अॼु भर में वेही रहियो। उनखे चवणु लॻो त बहरहाल हिन कारे जंगल जे तरफ़ कॾहिं बि बकरियूं जा पाण रुली न वञजांइ। एॾो त इन में ख़ौफ़ छायल आहे जो बहरहाल को बि कंहिंखे इल्मु न आहे त हिते आहे छा ऐं का ख़बर नथी पवे। एतिरे में चवणु लॻो चलो ठीकु आहे वॾा, तुंहिंजो मां चवणु ॿुधां थो, इन तरफ़ न वेंदुमि। अदा एतिरे में माना कि हू चवंदो त अगरि जे कुझु बि मसइलो थिए तोखे थोरो घणो माना कि मां हुनुरु ॾेई छॾियां। अदा हू पाण में जो बकरियूं गॾु चारींदा हुया त उहो बुज़ुर्ग हमराह ऐं उनखे पंहिंजे हिसाब सां तलवार बाज़ी वारा हुनुर लठ जे ज़रिए सेखारींदो हुयो। चवंदो हुयो त कॾहिं बि तोखे तलवार जंहिं कंहिं शइ जी ज़रूरत पइजी वञे ऐं जिते झेड़ो थी पवे त पंहिंजे सहारे लाइ तोखे कुझु न कुझु माना कहिड़ा नुक़्ता हुजनि जो तूं इस्तेमालु करे सघे। अदा हुनखे कल्टे बाज़ियूं ऐं कला बाज़ियूं ऐं वग़ैरह जेको कुझु हुनुर तलवारुनि जो थींदो हुयो उन तौर तरीक़े सां सॼो ॾींहुं हुन सां रूह बि विंदराईंदो हुयो ऐं उनखे इहे तौर तरीक़ा सेखारींदो बि हुयो। अदा कुदरतनि कुझु ॾींहं गुज़रिया त माना कि हीउ सभु कम ऐं सभु शइ मां हुनुर मां वाक़ुफ़ु थी वियो ऐं हिकु ॾींहुं पंहिंजे हिसाब सां आसिफ़ बकरियूं ॻोठ ॾे मोटायूं पियो अचे छो त सिजु लही वियो, टेम टरे वियो हुजे। एतिरे में हुन जूं बकरियूं माना कि उन कारे जंगल जे आॾो हिकु विख बि माना कि घर ॾे न पियो वधनि, उन जंगल ॾे मोड़ करे ऐं ॿेकनि पे वेठियूं। एतिरे में आसिफ़ पंहिंजे हिसाब सां बकरियुनि खे तड़ियो हेॾां होॾां, पर बकरियूं उतां विख बि न पियो चुरनि। अदा थोरी देरि खां पोइ हीउ वाइड़ो थी बीह ॾिसणु लॻो त माना हुन जंगल मां हिकु औरत जूं रोअण जो आवाज़ बि अचे पियो ऐं माना कि को दर्द में हूंदो आहे, को ॾुख में हूंदो आहे त कंहिंखे सॾींदो आहे। हिन खे ईअं महसूसु थियो त को सॾे थो पियो। हिन खे पहिरियां इहा बि ख़बर हुई त अगरि इन जंगल में वियुमि त कुझु बि थी सघे थो। अलाए छा मसइलो आहे, छो त सॼो मुल्क, सॼो ॻोठु ऐं सॼी बादशाहीअ जा माण्हू हिन खे झलींदा हुया त आसिफ़ कॾहिं बि इन जंगल जे तरफ़ पंहिंजूं बकरियूं या पंहिंजी तवजो कॾहिं बि न आणिजांइ, छो त एॾे ख़ौफ़नाक माना कि अहिड़ा आवाज़ थींदा आहिनि। अदा हिन दिलि मां माना कि पहिरियों इहो गुफ़्तगू छॾे छॾियो त माना कि हीउ कुदरती थींदा न, सो सॼे मुल्क में माना कि इन जी को ख़ौफ़ छायल आहे त पर कुझु बि ख़बर न आहे कंहिंखे बि त छा आहे। पर थोरी देरि खां पोइ माना कि हिन जो नालो वठी को हिन लाइ रोए पियो ऐं सुॾिका भरे सॾे पियो। हिन जॾहिं पंहिंजे हिसाब सां नालो ॿुधो, हिन चयो त ज़रूरु कंहिंसां न का मजबूरी आहे, को मुसाफ़िर आहे शायदि मथां फासी पियो आहे त इन जी मदद मूंखे लाज़मी करणु खपे, छो त माना कि ॾुज मूंखे ख़ौफ़ मूंखे माना कि न करणु खपे। अदा एतिरे में बकरियूं उते छॾे आसिफ़ यकदमि उहा साॻी लठ खणे उन तरफ़ रवानो थी पियो जेको कारो जंगल हुयो। अदा हकिल न होकारींदो सिधो सो अंदरि जंगल जे विच में पुॻो। माना कि जंगल एतिरो त ख़ौफ़ाइतो हुजे जो माना कि हूअं ॾींहुं हुयो थोरो घणो, पर उन जंगल में दाख़िल थियण खां सॼी माना कि ऊंधाई थी वई। कुझु मंज़िल करे आयो जंग जे विच में त हिकु ॿुटो खूह हुजे। उन खूह जे आॾो हिकु औरत अछे लिबास सां वेठी आहे जेकी रोए थी पई। अदा हकिल न होकारींदो हे सिधो सो पियो चई त ज़रूरु का मजबूरी आहे, हिन जे खूह जे मथां जो बीठी आहे। अदा हिन जे वेझो जो आयो। एतिरे में हिन औरत हिन खे ॾिठो लोणो वराए त औरत माना कि शहज़ादी ख़ूबसूरत हसीन हुजे। एतिरे में औरत खां पुछा करणु लॻो केरु आहे, कहिड़े हिसाब सां तूं हिते रोई थी पई, तोसां मसइलो छा आहे। एतिरे में औरत चवणु लॻी सो मां शहज़ादी आहियां, हिन ई बादशाही में जेको बादशाह आहे इन जी माना कि मां धीउ आहियां। पर बहरहाल रोआं इन करे जी जो बहरहाल
मूंसां हिकु मसइलो आहे, मूंखे पंहिंजे पीउ मन की पंहिंजी भाषे मां तड़े कढी छॾियो आहे, पर मूंखे पाण ख़बर नथी पए त बाबे कढियो छो आहे ऐं आख़िर ॻाल्हि छा आहे ऐं कहिड़ो मसइलो आहे। एतिरे में आसिफ़ चवणु लॻो त तूं घबराए न, तुंहिंजी मदद मां कंदुमि। एतिरे में आसिफ़ खे सुञातो उन औरत मन की छोकिरी जेकी हुई उन सुञातो तूं आसिफ़ बकरार आहे? चई हा मां उहो ई आहियां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तुंहिंजो जेकी माउ आहे उन बहरहाल मुंहिंजे बाबे खे मुंहिंजी तरफ़ां बिगड़ायो आहे ऐं उन जे ज़रिए मूंखे कढियो वियो आहे, एतिरी मूंखे मालूम आहे। एतिरे में आसिफ़ चवणु लॻो चरी थी आहियां छा? मुंहिंजी माउ खे मतिलबु त मरे हुए के अलाए केतिरा ॾींहं थी विया न, मुंहिंजी माउ काॾों आहे, सो बहरहाल इहा कूड़ आहे। एतिरे में चवणु लॻो न तुंहिंजी माउ जहिड़ी आहे ऐं तुंहिंजी माउ मन की शहज़ादी ऐं बादशाह मन की तुंहिंजो पीउ आहे ऐं बहरहाल तूं शहज़ादो आहे मन की बादशाही जो मतिलबु त तख़्त जो मालिक तूं आहे। एतिरे में आसिफ़ बकरार जेको हुयो उनजो त वात ई पटिजी वियो। एतिरे में चवणु लॻो त इहा हक़ीक़त न आहे, इहो हिकु कूड़ आहे, सो असल में मां तख़्त जो वारिस न आहियां ऐं मां हिकु बकरार आहियां, पंहिंजे हिसाब सां बकरियूं चारींदो आहियां, मूंखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, न मां हिन तख़्त जो मालिक आहियां, मूंखे मां खामखा मन की बिगड़ाए न। एतिरे में चवणु लॻो त न तूं वाक़ई बि शहज़ादो आहे ऐं मन की बादशाह जो हिकिड़ो ई पुटु आहियां जेको तूं तख़्त जो वारिस आहे। तुंहिंजो पीउ असल में बकरियूं चारण वारो न हुयो, बादशाह हुयो, हिन बादशाहीअ जो जेको हिनमहिल मन की जेको बादशाह हुआ इन मन की तुंहिंजे पीउ खे क़तलु करे ऐं इन बादशाहीअ ते कब्ज़ो कयो आहे, असल में बादशाही हीअ तुंहिंजी आहे। इन बाबति हिन खे का मालूमात ई न हुजे, ही मन की इन ॻाल्हि खे कूड़ सम्झे पियो। एतिरे में हिकु मन की ख़ौफ़नाक आवाज़ ऐं घोड़नि जा मन की टपकाड़ा पुॻा। एतिरे में छोकिरी चवणु लॻा त बहरहाल तूं वञ, इहे जेका बि अचनि जा अगरि जे तुंहिंजी ख़बर पियनि त तोखे ज़रूरु क़तलु करे मारे छॾींदा। एतिरे में चवणु लॻुसि त मां कॾहिं बि तोखे छॾे मुसीबत में न वेंदुमि, सो तूं मूंसां हल। एतिरे में चवणु लॻी त जेको इहो ख़ौफ़नाक मन की माण्हू अचनि था, इहे मन की तुंहिंजे क़तल जे इरादे सां अचनि था, छो त इन्हनि खे ख़बर पइजी वई आहे त मन की हिकिड़ो शहज़ादो तूं आहे ऐं तोखे मारण लाइ अचनि था, तूं आख़िरी बको आहे, सो इन बाबति हाणे ज़रूरु तोखे क़तलु कंदा। इन बाबति मूंखे ख़बर पइजी वई हुई, पर मूंखे हिन मन की कारे जबल में मन की हिन मतिलबु त जंगल में क़ैद कयो अथनि। एतिरे में आसिफ़ चवणु लॻो त अगरि जे मां वेंदुसि त तोखे बि वठी वेंदुसि। अदा एतिरे में हुन औरत खे बांह में वठी मुंडो मुंड सां गॾाए ऐं हुन शहज़ादीअ खे आसिफ़ छिके ऐं भॼणु लॻा। अदा हकीलना होकाईंदा डुकंदा वञनि पिया। हिकिड़ी जबल ऐं गार हुई, उन गार में ॿई अंदरि हलिया विया। अदा घोड़ा जेका अचनि पिया पोयां उन्हनि पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे जाचा पे कई, हे अंदरि गार में मन की हकले होकारे वेही रहिया, पर आसिफ़ खे मन की इहा ॻाल्हि सम्झ में न आई त मन की मुंहिंजो पीउ बादशाह कीअं हुयो ऐं मन की मुंहिंजी माउ हिन जी मथां मतिलबु त दुश्मन कीअं थी आहे, हिन जे पीउ खे कीअं भरियो अथई। एतिरे में मन की हिन खां सुवालु करणु लॻो आसिफ़ त आख़िर मूंखे पंहिंजी मन की असलियत ॿुधाए त आख़िर मां बादशाह कीअं थियुसि ऐं आख़िर में राज़ छा आहे ऐं ॻाल्हि छा आहे। एतिरे में उहा औरत चवणु लॻसि शहज़ादी त बहरहाल मूंखे मन की का एतिरी मालूमात न आहे, बाक़ी असुल में मन की हिन बादशाही जो जेको बादशाहज़ादो आहे सो तूं हिकिड़ो ई रहियो आहे ऐं हीअ बादशाही असुल में तुंहिंजी आहे, तुंहिंजो ख़ानदानी शाही खून आहे, सो बहरहाल हिन बादशाहीअ खे तूं ई संभाले सघे थो ऐं बादशाह थी सघे थो। एतिरे में उन ई अञा कारे जंगल जी गुफ़ा में हुजनि त एतिरे में हिकु ख़ौफ़नाक हिननि खे आवाज़ु सम्झ में आयो। एतिरो आवाज़ु मन की वॾो बुलंदे थी वियो जो उहा सॼी मन की गुफ़ा हिलजी वई, मन की लुॾी वई। एतिरे में हिकु ॿ अखियूं मतिलबु अखियूं ॿ चमकदड़ हिननि खे नज़र आयूं, बाक़ी ॿियो मन की हिननि खे काशे नज़र न पियो अचे। हिननि खे एतिरे में चवणु लॻो आसिफ़ खे त आख़िर तोखे मन की राज़ जी मालूमात थोरी घणी पइजी वई, आख़िरी मन की तूं ई रहियो आहे, हाणे जे तोखे क़तलु कंदासीं त मन की हीअ बादशाही सुकून सां मन की असांजे बादशाह खे मिली वेंदी, सो हाणे मां हिन जंगल जेको कारो आहे इन कारे जो हिफ़ाज़तमंद आहियां। अगरि जे तूं पंहिंजो राज़ मालूम करणु चाहें थो त बहरहाल मुंहिंजा शर्तनि ॿ, पहिरियों शर्त ऐं ॿियो शर्त में मन की फ़र्क़ु आहे। पहिरियों शर्त ऐं ॿियो शर्त तव्हांखे ज़रूरु पूरो करिणो पवंदो ऐं पहिरियां शर्त तव्हांखे मन की इहे न, तव्हांखे पंहिंजियूं उहे शयूं क़ुर्बान करणियूं पवंदियूं जेकियूं मन की तव्हांखे ख़ासि अज़ीज़ हुजनि ऐं जंहिंजी ख़्वाहिश तव्हां रखो था, न त तव्हां इन गुफ़ा खां ॿाहिरि कॾहिं बि नथा निकिरी सघो। सो एतिरे में चयूं
उहे 2 अखियूं जेकियूं हिननि खे नज़र अचनि पियूं उहे गाइब थी वियूं। जीअं गुफ़ा में हू घिरियल आया उनखे माना कि दरवाज़ो अची वियो। एतिरे में हाणे हिननि खे का बि ख़बर न पई पए त छा थींदो ऐं छा गुज़रे थो। एतिरे में हिननि पोइते मोटण जो कोन सोचियो ऐं अॻिते वधणु लॻा। अॻिते वधंदे हकिलंदे होकारंदे अची हिकु दरवाज़े जे अॻियां पुॻा। उन दरवाज़े जे अॻियां जो पुॻा त हेठि मिटीअ ते नज़र कनि उते मिटीअ ते निकिरी आयो इहो ई त माना कि जेको बि हिन राज़ जी मालूमात चाहे थो ऐं मतिलबु त राज़ ॿुधणु ऐं ॾिसणु चाहे थो त पंहिंजे हिसाब सां हिते माना कि उहा ख़्वाहिश छॾे जेकी माना दुनिया में हुनखे वधि खां वधि प्यारी हुजे। एतिरे में ही 2 शहज़ादी ऐं बकरार उहो आसिफ हैरान थी विया। आख़िर में न कि असांजो ख़्वाहिश कहिड़ी आहे ऐं कहिड़ो राज़ आहे। असां राज़ त खणी ख़बर आहे पर ख़्वाहिश कहिड़ी आहे जेकी असां फिटी कयूं। एतिरे में चवणु लॻो त हाणे ॿुधाए त छा कयूं। एतिरे में हिननि खे का बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे। एतिरे में शहज़ादी अॻिते वधी एतिरे में चवणु लॻी सो बहरहाल हीअ जेकी मुंडी आहे सो मां पंहिंजे हिसाब सां शहज़ादे खे ॾियां थी, हीअ मुंहिंजे कम जी कोन्हे का। अदा औरत माना कि शहज़ादीअ मुंडी लाइ उन शहज़ादे खे ॾिनई। चवणु लॻी त हीअ तुंहिंजे पीउ जी मूं वटि अमानत हुई, सो कंहिं ॾींहंनि खां वठी मूं बेईमानी कई पई वठां, पर हीअ मां तोखे ॾियां थी। हीअ मुंहिंजी ख़्वाहिश माना कि मां तो क़ुर्बान करे छॾी, सो हीअ मुंहिंजी ख़्वाहिश आहे। एतिरे में चवणु लॻी त माना कि अधु दरवाज़ो खुली वियो। अदा एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे मुंहिंजे करे माना कि हेतिरो दरवाज़ो खुलियो आहे, आख़िरी ख़्वाहिश आहे तुंहिंजी। एतिरे में शहज़ादे चयो बहरहाल हीअ जेकी तलवार माना कि मूंखे हथ में आई आहे हीअ तलवार मूंखे पसंदि अचे वई, सो मां हिन शहज़ादीअ जी चोराए रखणु पियो चाहियां, पर हाणे हीअ माना कि मुंहिंजे कम जी न आहे। हिन जी मां ख़्वाहिश ख़तमु थो कयां, सो बहरहाल हीअ फिटी थो कयां। अदा एतिरे में हुन तलवार हथ मां फिटी कई त दरवाज़ो उहो मुकमल माना कि खुली वियो। अदा शहज़ादी ऐं उहो आसिफ बकरार 2 हुन कंहिं दरवाज़े मां क्रॉस थी अॻिते रवाना थी पिया ऐं हिननि खे ख़ौफ़नाक आवाज़ु आयो त माना कि तव्हां पहिरियों पहलीअ जो माना कि सुवाल जो जवाबु सही ॾिनो आहे, पर अॻिते माना कि तव्हां सां मसइलो थींदो। अञा तव्हांखे अहिड़ी शइ फिटी करिणी पवंदी जेकी माना कि तव्हां खां साह खां वधीक प्यारी हुजे। अदा आसिफ बकरार पंहिंजे मतिलबु त ज़िंदगी जो राज़ ऐं इहो माना कि महसूसु करण त आख़िर मां आहियां केरु ऐं मतिलबु त मां बादशाह कीअं थियुसि ऐं मुंहिंजो पीउ असल में बादशाह हुयो कीअं। अदा आसिफ बकरार माना कि परेशान हुयो। अॻिते वधिया हिकु आईनो हुजे, उन में माना कि शहज़ादीअ हिन खे अॻे चयो त माना कि इहा जेकी आईने में सूरत आहे असल में इहा तुंहिंजी माउ जी सूरत आहे ऐं हिते माना कि तुंहिंजी माउ एतिरो इल्मु कयो हुजे, हिन ई गुफ़ा में माना कि इन इल्म खे माना कि इस्तेमालु करे पई हले कि हिन खां ग़लति इस्तेमालु थी वियो। इन आईने में उहा क़ैद थी वई आहे। हाणे असल में तोखे इहा माउ जेकी तुंहिंजी आहे सो इन जो रूह माना कि ॿाहिरि घुमे थो पियो पंहिंजे हिसाब सां, पर असुलु ज़िंदगी में माना कि तोसां मिली बि न सघंदी, न तुंहिंजी एतिरी मदद करे सघंदी। बहरहाल इहा क़ैद इहा लॻी पई आहे जेसिताणी इन खे क़ैदीअ मां रहिया नथी मतिलबु त आज़ादी नथी मिले, सो ओसिताणी माना कि तुंहिंजी माउ माना कि सुकून न अथसि। सो इन बाबति हिन में माना कि तोखे आज़ादु करणी पवंदी, पर हिन आईने खे तूं कहिड़ी बि हालत में 1-2-3 शर्त थींदा, अगरि जे उन बाबति तूं पूरा कयसि त हीअ आईनो ऑटोमेटिक माना कि भॼी पवंदो ऐं तुंहिंजी माउ आज़ादु थी पवंदी। अदा आसिफ हैरान थी वियो त माना कि मां हाणे शर्त कहिड़ा रखां, पर माउ जी जंहिं महिल हुन सूरत ॾिठी तस्वीर ॾिठी त आसिफ जी अखियुनि मां माना कि ॻोढ़ा किरी पिया। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मूंखे माना कि दुनिया जी कुझु बि न खपे, मूंखे सिर्फ़ु बकरियूं ऐं जीअं मुंहिंजी असुलु ज़िंदगी आहे उहा ई खपे ऐं मूंखे माउ पंहिंजी खपे। मां न बादशाही थो पाण खां गॾु खणणु चाहियां, न बादशाह थियणु थो चाहियां। मां इहा पंहिंजे हिसाब सां ख़्वाहिश ख़तमु थो कयां, सिर्फ़ु मूंखे माउ वापसि खपे। अदा एतिरे में आसिफ इहे लफ़्ज़ चवंदो वियो त उन महिल ई शीशो 7 टुकड़ा थी पियो ऐं उन मां माना कि हुनजी माउ जो रूह निकिरी पियो। अदा पंहिंजे हिसाब सां अची आसिफ जे रूबरू थी ऐं एतिरे में गुफ़्तगू करणु लॻसि त बहरहाल तुंहिंजी वॾी महिरबानी ऐं मां केतिरनि सालनि खां वठी तोखे पंहिंजे हिसाब सां हथनि सां खणी पालियो हुयो, सो बहरहाल हिन इल्मु ग़लति कंदे पर मां क़ैद थी वियुमि, पर तूं अञा मौसूम निंढड़ो हुएं, क्या बि सम्झ न पई पए। एतिरे में पंहिंजे हिसाब सां अञा गुफ़्तगू कयनि पिए त उहो साॻो हमरा अचे ॿियो निकितो। उहो जो निकितो त माना कि सफ़ेद ॾाढ़ी अछी ॾाढ़ी माना कि बुज़ुर्ग हुयो। एतिरे में जीअं जो आयो हिन जे
आसिफ जे अॻियां त आसिफ उनखे सुञाणे वरितो। उहो ई शख़्स हुयो जेको हिन सां गॾु मन की बकरियूं चारींदो हुयो ऐं हिन खे थोरा घणा तलवारी बाज़ी ऐं हुनर सेखारियईं पई। एतिरे में शहज़ादे खे मन खे हुन झुकी सलाम कयो ऐं पंहिंजी माउ जूं जेकी शहज़ादे जी हुई जेकी आज़ादु कयईं उनजो रूह उहो ई मन खे हिननि जे आॾो बीठो हुयो त उनखे मन खे सलाम कयईं। एतिरे में चवणु लॻो त तूं चई हा मां आहियां। एतिरे में चवणु लॻो त आख़िर मन खे हक़ीक़त ॻाल्हि ॿुधाए तूं मन एतिरा साल मूंखे छो न ॿुधायो त मन की मां हिन मुल्क जो बादशाह जो पुटु आहियां ऐं शहज़ादो आहियां ऐं हिन रात जी मूंखे मालूमात न आहे त आख़िर मां कीअं शहज़ादो आहियां ऐं मुंहिंजो पीउ मन की बादशाह कीअं हुयो। एतिरे में उहो चवणु लॻो त मां हिन तव्हांजे मन की पीउ जो ख़ासि मुलाज़िम हुयो ऐं वफ़ादार हुयां। इन बाबति मन की मां तुंहिंजी वधीक न मदद पियो करे सघां, न तोखे कुझु ॿुधाए पियो सघां, न कुझु तोखे चई पियो सघां, छो त घर जे कंहिंखे बि तुंहिंजी शहज़ादे हुजण जी ख़बर पवंदी त तोखे मन की मारण में केर बि देरि न कंदो, छो त जेको बि हीउ बादशाह अॼुकल्ह आहे हिन शहज़ादीअ जो पीउ इहो बि असुल में हिन जो पीउ न आहे। एतिरे में वरी शहज़ादीअ जो वात बि पटिजी वियो। एतिरे में चवणु लॻी त आख़िर मन की इहो केरु आहे ऐं कहिड़े हिसाब सां मुंहिंजो पीउ न आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं जेकी आहे सो ॿिए बादशाह जी मन की धीउ आहे जेको मन की हिन शहज़ादी जो बादशाह जो मन की उहो दोस्त हुयो। सो उन बाबति मन की जेको मुक़ाबिलो थियो त उन मन की राति ॿई पंहिंजे हिसाब सां तव्हां ॿिन्ही जी मन की मङणी ऐं मिटी करणु पिया चाहिनि। एतिरे में उहो जेको ॿियो हुयो जेको हिनमहिल बादशाह लॻो वेठो आहे उन पंहिंजे हिसाब सां हिननि जो दोस्त एतिरो हुयो जो बेअंत। पोइ हिननि खे मन की ठगीअ सां ऐं कंहिं फ़िरेब सां ॿिन्हिनि खे मन की क़तलु करे ऐं मन की मतिलबु त तोखे पंहिंजे हिसाब सां धीउ करे रहियईं, पर हिन शहज़ादे खे मन की हिन जी माउ मूंखे मतिलबु त मोकिलियो। मां कंहिं ग़रीब घर में विझी फिटी कयुमि जिथे हीअ बकरियूं चारे थो, हिते मन की मां हिननि खे अमानती तौरु ॾेई आयुमि ऐं पंहिंजे हिसाब सां मां झंगल में रहणु लॻुसि। मन की बेरूपी थी वियुसि ऐं कंहिंखे बि मन की मुंहिंजो चहिरो जीअं न सुञापिजे इन हिसाब सां मन की मां हीअ ॾाढ़ी वाॾी छॾी ऐं पंहिंजे हिसाब सां बुज़ुर्ग को लिबास करे ऐं हिन खे सुबुह शाम मन की उतां घर खां ॿाहिरि ईंदे वेंदे ॾिसंदो हुयुमि शहज़ादे खे ऐं हिन बाबति वरी झंगल में बकरियूं ॿ टे ख़रीद करे हिन सां गॾु चाढ़ियमि ऐं हिन खे सॼा मन की लड़ाई बाज़ी हुनर वग़ैरह सेखारियमि जीअं वॾो थी पंहिंजे हिसाब सां हीअ बादशाही संभाले ऐं उन दुश्मननि सां टकरो करे। सो हिन खे बहरहाल इन मंज़िल ते पुॼाइण लाइ मूं पंहिंजे हिसाब सां वफ़ादारी जो इनाम ॾिनो आहे हिन खे। सो एतिरे मां इहा ॻाल्हि असुल में हू बि तुंहिंजो पीउ न आहे, इन करे अॼु तोखे मन खे क़तलु करणु पियो चाहे, छो त तुंहिंजी जेकी बि मिल्कियत हुई उहा बि मन की हीअ फबाइणु पियो चाहे तुंहिंजे पीउ जी। मन की हिकु बादशाह जे मथां तख़्त ते वेठो आहे ऐं ॿी बादशाह ते मन की कौज़ो करणु पियो चाहे ऐं उनजी बादशाह जी ॾोर बि मन की तुंहिंजे ज़रिए संभाले आहे। तो इन बाबति पंहिंजो पुटु को बि कोन थियुसि। अगरि जे वरी सोचे तुंहिंजी कंहिं ॿिए सां शादी थी वेंदी वरी तुम्हारी बादशाही बि मन की उहो संभालींदो। इन बाबति पोइ तोते मन की हेॾां होॾां इल्ज़ाम हणी ऐं इन खूह जे मथां फिटी कयईं जे इन ख़ौफ़नाक मन की जानवर ऐं हिन जंगल जो जेको बादशाह हुआ जेको कारे जंगल जो सो इहो वॾो ख़तरनाक आहे। सो बहरहाल इन जी अञा तोते नज़र न पई अॻे शहज़ादे खे मन की तुंहिंजो इल्मु थी वियो ऐं तो वटि पुॼी वियो। सो बहरहाल एतिरे मां इहा ॻाल्हि आहे। सो तव्हां हाणे जेको हीअ आज़ादु कयो मुंहिंजी माउ जो इहो रूह हो अगरि इहा पाण मन की के ॾींहं ख़तमु थी वई आहे, इन जो रूह मन की इन जादू जे ज़रिए क़ैद थी वियो जो हिन इल्मु सिखियो जेको इल्मु मन की हिन ग़लति इस्तेमालु थी वियो, इन बाबति हीअ बंदि थी वई। एतिरे में पंहिंजे हिसाब सां ऑटोमेटिक उन शहज़ादे जी जेकी माउ हुई आसिफ जी सो उनजो मन की ऑटोमेटिक उनजे मतिलबु त जिस्म मां रोशनी पैदा थींदी वई। आहिस्ते आहिस्ते हीअ वञी डुकी पंहिंजी माउ जे मन की सीने लॻो ऐं उनजे अॻियां मन की थोरो घणो रोअणु लॻो। पर हुनजी मन की जेकी आसिफ जी माउ हुई उनजी मन की अखियुनि मां ॻोढ़ो जीअं किरियो ज़मीन ते उहो पियो त उन ज़मीन जो मन हिकिड़ो ख़ूबसूरत गुलाब जो गुलु थी वियो। एतिरे में चवणु लॻी त मां हमेशह तोसां गॾु हूंदमि ऐं मुंहिंजियूं दुआऊं तोसां गॾु हूंदियूं। सो बहरहाल तुंहिंजो वॾो मतिलबु त थोरो आहे जो मां किन सालनि खां वठी मुंहिंजो रूह मन की सुकून में कोन हुयो, इन में क़ैद लॻी पई हुयमि। सो बहरहाल तूं मुंहिंजो हक़ी पुटु आहीं जो मूंखे मन खे आज़ादु कयो तूं। एतिरे में त आसिफ मन की पंहिंजे हिसाब सां उहा माउ हिन जी गुम थी वई रोशनी जे ज़रिए ऐं उहो गुलाब जो गुलु खणी पाण वटि रखियईं। एतिरे में आसिफ खे उहो साॻो पीरा मर्द जेको हिन खे सेखारियो वग़ैरह हुयईं इल्मु उहो चवणु त हाणे तोखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो। हीउ जेको कारे जंगल जे मथां हिकिड़ो मतिलबु त सायो आहे इहो सायो तोखे मन खे ख़तमु करिणो पवंदो, छो त इन जी मदद सां हीउ जेको बादशाह ते हिनमहिल चढ़ियो वेठो आहे
इहो ज़ुल्म बि करे थो ऐं इन जे ज़रिए मन की माण्हुनि जे ख़ौफ़ जे ज़रिए मन की अहिड़ो ग़लति धंधो बि करे थो। सो इन बाबति मन की को न का तोखे टल करे हिन जो मन की सायो ख़तमु करिणो आहे। हाणे तोखे सायो कहिड़े तौर तरीक़े सां ख़तमु करिणो आहे, इहो मन की तोखे शर्त ऐं पंहिंजूं मन की हिक न हिक खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। अगरि जे शहज़ादी क़ुर्बानी ॾे त ते बि ॾेई सघे थी, अगरि जे तूं क़ुर्बानी ॾींदे ते बि ॾेई सघे थो। मन की तव्हां ॿिन्हिनि मां हिकिड़े न हिकिड़े जी क़ुर्बानी थींदी। सो इन बाबति मन की इहो सायो ख़तमु थी सघे थो। अदा एतिरे में फ़क़ीर चवणु लॻो त बहरहाल मां तव्हांजी का बि मदद नथो करे सघां। मुंहिंजी मंज़िल मन की हेसिताणी हुई, वधीक मन की अॻिते तव्हांजो सफ़रु आहे। जेसिताणी तव्हां सफ़रु पंहिंजो पूरो नथा कयो ओतिरा ॾींहं मन की तव्हां इन में रहंदव, क़ैद मां आज़ादु बि न थींदव। छो त हीउ जेको तव्हां हिनमहिल पंहिंजी तूं मां आज़ादु कई त इहो बि मन की इन ख़ौफ़नाक जेको सायो आहे झंगल जो, इन मन की हिन खे क़ैद कयो हुयो ऐं इन जो मन की हिकिड़ो मतिलबु त बाज़ू कटिजी वियो। मन की हाणे घटि उहा रोशनी थी वई हूंदी झंगल में ऐं इन खे मुकमल तव्हांखे ख़तमु करिणो आहे। अड़े आसुब ऐं शहज़ादी वरी उन गुफ़ा में हकिले होकारे रवाना थी पिया। अदा हकिलंदा होकारींदा वञनि पिया। उन अॻे वरी ॿियो दरवाज़ो हुजे, उहो दरवाज़ो हुजे, उन दरवाज़े ते अॻे ई मन की लिखियो पियो हुजे त मन की तव्हांखे हिन जॻह ते बि मन की अहिड़ी शइ ऐं अहिड़ी ख़ूबसूरत मतिलबु त पंहिंजी ख़्वाहिश ख़तमु करणी पवंदी। जंहिंजो तव्हांखे इल्मु आहे सो उहा ख़्वाहिश तव्हां पंहिंजी ख़तमु कंदव ऐं पंहिंजे हिसाब सां सचो दिलि जा थी अंदरि वेंदव। एतिरे में शहज़ादो पंहिंजी ख़्वाहिश खे इज़हार ईअं करणु लॻो। सो बहरहाल मूंखे ख़बर पई आहे त मां हिन बादशाह जो बादशाह शहज़ादो थियणु थो चाहियां ऐं हीउ तख़्तु मूंखे मिली वेंदो। पर मां चवां थो इहो मुंहिंजे तख़्तु मुंहिंजे कंहिं कम जो न आहे। मां जीअं बकरार आहियां तीअं रहंदुमि ऐं इंसाननि जी मदद कंदो रहंदुमि ऐं हमेशह उन्हनि सां गॾु रहंदुमि। मां पंहिंजे हिसाब सां इहो ख़्वाहिश जो इज़हार ख़तमु थो कयां। एतिरे में दरवाज़ो अधु खुली पियो। शहज़ादी चवणु लॻी त बहरहाल मां मन की शहज़ादी आहियां ॿिए मुल्क जे, सो मां न पंहिंजे मुल्क कोन वेंदमि। हिन शहज़ादो जिते बकरियूं चारींदो मां सॼी ज़िंदगी हिन सां गॾु रहंदमि। ईअं कंदे विया त दरवाज़ो वरी उहो साॻियो खुली पियो ऐं सिधो सो अंदरि विया। अंदरि जो विया त मन की हिकिड़ो हिननि खे ॿिए ख़ौफ़नाक ख़तरे जो मुक़ाबिलो करिणो पइजी वियो। कहिड़े हिसाब सां ख़तरे जो मुक़ाबिलो करिणो पइजी वियो न, छो त दरवाज़े खां अंदरि मन की ॿियो हिकिड़ो हमराह हिन जे अॻियां अची वियो। एतिरे में जॾहिं ॿियो अॻियां हमराह जो अची वियो त शहज़ादीअ खां चीख निकिरी वई। शहज़ादीअ खे शहज़ादी चवणु लॻो त तूं। एतिरे में शहज़ादीअ खां उहो आसिफ मन की बकरार पुछा करणु लॻो त हीउ केरु आहे। एतिरे में शहज़ादी चवणु लॻो त हीउ मुंहिंजो भाउ आहे। एतिरे में भाउ उहो जेको आमिर हुयो उहो एतिरे में खिलणु लॻो। सो चवणु लॻो त बहरहाल हीउ केरु आहे जेको तोसां गॾु आहे। एतिरे में शहज़ादी हुन सां हक़ीक़त कंदी आहे त हीउ हिन बादशाहीअ जो मन की आख़िरी वारिसु आहे ऐं हिन तख़्त ते वेहण वारो आहे, हीउ आहे उहो। एतिरे में उहो जेको आमिर हुयो शहज़ादी जो भाउ उहो खिलणु लॻो। एतिरे में चवणु लॻो त अच्छा मन की सॼो जेको कमु बादशाह ऐं हिन ख़ौफ़नाक साहे कयो आहे सो हिन जे करे कमु थियो आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तुंहिंजे पीउ जो मन की खून मां बि आहियां। एतिरे में मन की शहज़ादी बि हैरान थी वई ऐं उहो मन की शहज़ादो जेको बकरार हुयो उहो बि हैरान थी वियो। एतिरे में आमिर खां पुछा करणु लॻा त आख़िर तूं मुंहिंजे पीउ जो मन की खून कीअं थिए। चए मन की मूं में बि शाही खून आहे ऐं मां पंहिंजे हिसाब सां तुंहिंजे तख़्त जे लाइ छा न कयो आहे, घणो कुझु कयो आहे। सो बहरहाल भेण हिन जी पुछा करणु लॻी त अगरि तूं ज़िंदा कीअं आहे, असां त तोखे घणा ॾींहं मारे फिटी कयोसीं, तूं ज़िंदा कीअं थी वई। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल इहा सॼी मुंहिंजी चाल आहे। एतिरे में पुछा करणु लॻो उहो साॻियो मन की आसिफ बकरार त मूंखे का ख़बर नथी पवे त आख़िर हीउ मोह कीअं हुयो, वरी ज़िंदा कीअं आहे। एतिरे में शहज़ादी ॿुधाइणु लॻी उन साॻे आसिफ बकरार खे त मन की हीउ जेको हुयो सो हिन कारे झंगल खे मन की बाहि लॻी हुई। बाहि लॻी वई मन की वॾो ख़ौफ़नाक जबल में मन की धमाको थी वियो हुजे, मन की उन में हीउ हुजे। उन में झंगल में असां सम्झो त उन बाहि में मन की हीउ सड़ी वियो, पर हीउ मन की हिनमहिल ताईं ज़िंदा आहे त मन की हीउ न सड़ियो आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल उहो धमाको ई मूं कयो हुयो। सो पंहिंजे हिसाब सां मां हिन मतिलबु त जेको तख़्त जी बादशाही जो जेको आख़िरी हिन जी पीउ जी नसीहत लिखियलु आहे सो उन जे बाबति में मां तलाश में आहियां। अगरि जे उहा मूंखे हथ अचे वई त उहा नसीहत जे ज़रिए मां बादशाह थी सघां थो। सो इन लालच में मन की हिन गुफ़ा में मां आयो आहियां, पर अॻिते मन की मां नथो वधी सघां। छो त हीउ जेको अॻियों दरवाज़ो आहे
इन में मन की शाही खून जी ज़रूरत आहे। खून कहिड़े हिसाब सां, मन की हिकिड़ो शाही ख़ानदान मां हिकिड़े न हिकिड़े जो मन की क़तलु थींदो, उन खां बाद में मन की इहो दरवाज़ो खुलंदो, उन खां पोइ मन के अंदरि माण्हू किरास थी सघे थो। सो मूंखे कई टाइम थिया आहिनि, मां वॾी कोशिशि कई आहे, सो मां इहो दरवाज़ो किरास करे कोन सघियो आहियां, पर पंहिंजे हिसाब सां इल्मु मूंखे गंजो आहे, सो मां हिते तरसियो पियो आहियां। एतिरे में जॾहिं आसिफ बकरार ॿुधो त बहरहाल शाही ख़ानदान ऐं खून त मां बि आहियां, एतिरे में शहज़ादी चवणु लॻी त शाही खून त मां बि आहियां, एतिरे में साॻियो आमिर बि चवणु लॻो त शाही खून मां आहियां। चई हाणे असां टिनी मां मन खे हिकिड़े न हिकिड़े खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी, बक़ाया जेका ॿ आहिनि सो उहे मन के अंदरि किरास करे वेंदा, उहा नसीहत खणी ऐं बादशाही में दाख़िल थींदा। पोइ पंहिंजे हिसाब सां उहा बादशाह जो जेको हिते मन खे सायो घुमे थो कारे जंगल जे मथां, उनखे ॾींदा, उहो ऑटोमेटिक मन खे गुम थी वेंदो। मन के जंहिंजे हथ में साये जे मन के बादशाह जो मन के इहो किताब वारो हूंदो नक्शो, सो उहो सायो जेको आहे उनजे मन के ख़ौफ़ में मरी वेंदो। अदा आसिफ बि मन की उन इंतज़ार मुंहिंजे त हाणे कीअं मसइलो थिए। एतिरे में जेको आमिर हुयो सो आसिफ ते मन की क़तलु करण लाइ पको इरादो कई त मन के हिन खे मारे, ऐं पंहिंजे हिसाब सां मां इहो साॻियो जेको किताब आहे हिन जे पीउ जो ख़ानदानी इहो खणी वेंदुमि, ऐं इन जे ज़रिए जेको कुझु बि आहे उहो पढ़ंदुमि त इहो सायो ख़तमु थी वेंदो, ऐं मतिलबु जंगल जेको आहे इहो आज़ादु थी वेंदो, ऐं पंहिंजे हिसाब सां तख़्त मूंखे मिलंदो। अदा एतिरे में इहो इरादो करे ऐं पंहिंजे हिसाब सां आमिर ते हिन हमिलो कयो। अदा आमिर खे मन के सॼी तलवारबाज़ीअ जो ऐं हुनर जो ख़बर पइजी वई। हिन तकड़ में हुनजो तलवार वारो वार पाण हथ सां रंडे विधो। अदा अचे पाण में हिननि जो पाण में आपस में मन के टकरो थी वियो, अची मुक़ाबिलो थियो अथई। हकीम ने हुकार ने मन के एतिरो तकरार हलियो जो उन मलक त मन की इहा सॼी हवेली जंहिंमें अंदरि हुया मतिलबु त गुफ़ा में, उहा सॼी हिन तलवार जी ठहरकनि सां सॼी गूंजे पई, मन की वॼे पई। एतिरे में उहा आसिफ जी मन की माउ उहा ज़ाहिर थी। एतिरे में ॿिन्हिनि खे चवणु लॻी त बहरहाल तव्हां ग़लति आहियो, तव्हां पाण में मन के विड़ो था पिया, पर हिन में मन की तव्हां जेकी नसीहत आहे सो तूं मन के हुनखे चवणु लॻी आमिर खे तूं अधु पढ़ी आहे, मन के हिन खे दरवाज़े मन के चवणु लॻो त बहरहाल मां उहा अधी कीअं मतिलबु त अधु कीअं पढ़ी आहे। चवणु लॻी त हिन खे मन के खून ॾियणो न पवंदो आहे, शाही मन की पंहिंजी नसीहत फिटी करणी पवंदी आहे, को बि वाइदो करिणो पवंदो आहे त मन के हीअ मां ख़्वाहिश ख़तमु थो कयां, ऐं पंहिंजे हिसाब सां इंसाफ़ ऐं मोहबत जो वाइदो करिणो पवंदो आहे। एतिरे में पंहिंजे हिसाब सां हीअ आमिर सोचणु लॻो ऐं आसिफ ऐं उहा शहज़ादी पाण में सोचणु लॻी। एतिरे में शहज़ादी चवणु लॻुसि शहज़ादीअ खे आसिफ त अगरि जे तूं वञे थी ऐं पंहिंजे हिसाब सां ते बि को मसइलो न आहे, तूं भली तख़्त ते वेह, अगरि जे मां वञा थो तोखे को इतराज़ न आहे, छो त मुंहिंजो यको तूं साथ ॾींदी आहियां ऐं वधी सॼी मालूमात मन के तुंहिंजे वाता मूंखे पई आहे। एतिरे में शहज़ादी ऐं आसिफ पाण में हिक ॿिए सां गुफ़्तगूअ में ऐं ॾिसण सां मन के हिक ॿिए ते आशिक़ थी पिया वञनि। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी त बहरहाल तूं जे अगरि कुझु थिए थो तोखे त मां तो ते बर्दाश्त न करे सघंदुमि, छो त मां तोसां मोहबत थी कयां। आसिफ खे शहज़ादी ईअं चयो ऐं आसिफ बि मन के शहज़ादीअ सां पंहिंजी मोहबत वारो इज़हार करे छॾियो। अगरि जे मूंखे तख़्त ही बादशाही मिले ऐं तूं न मिलंदी त मन के मुंहिंजे कंहिं कम जी न आहे, सो मां मन के इन शइ खे मां ठोकर थो मारियां, तुंहिंजो साथ मन के मूंखे लाज़मी आहे। एतिरे में शहज़ादी चवणु लॻा त बहरहाल तोखे जॾहिं अगरि मां खपां थी त बहरहाल तोखे साॻियूं बकरियूं ऐं साॻी ज़िंदगी पाण सां गॾु खणणी पवंदी। एतिरे में शहज़ादो ऐं शहज़ादी ॿई खिलणु लॻा। हिननि जे खिलण सां मन के उहो दरवाज़ो खुली पियो ऐं एतिरे में मुबारक मथां निकिरी आए त मन के तव्हां मोहबत जो इज़हार बि कयो ऐं पंहिंजूं ख़्वाहिशूं दफ़न करे ऐं मतिलबु त आम इंसान जी ज़िंदगीअ जो जीअण जो फ़ैसिलो करे छॾियो। हीउ दरवाज़ो मन के इन ई मोहबत ऐं प्यार जे खिलण जे इंतज़ार में हुयो, हीउ दरवाज़ो खुली वियो। अदा दरवाज़ो जॾहिं खुली वियो त हीउ मन के शहज़ादी ऐं आसिफ ॿई अंदरि विया हलिया। आमिर मन के हिननि जे करे हुन दरवाज़े में वधणु लॻो, हिन खे मन के अहिड़ी ठोकर लॻे हीउ वञी पोइ ते किरियो। अदा हीउ जो पोइ ते किरियो त हीउ सिधो सो अंदरि विया पंहिंजे हिसाब सां। हूअ जेकी हिन जे आमिर जी माउ हुई मन आसिफ जी, उहा मन के वरी गाइब थी वई। अदा सिधो सो मन के उहा परची वञी उहो मन के संदूक खोलियनि, उन संदूक में मन के हिननि खे वॾो किताब मिली वियो। अदा किताब में पंहिंजे हिसाब सां हर शइ जा नुक़्ता ऐं ज़रूरतमंद मन के लिखत हुई। हिन जीअं मन के आसिफ पंहिंजे हथ में किताब खयो
त मन की ज़ोर ज़ोर सां धमाका थी विया। एॾो धमाको थियो, सॼी मन की जीअं हवेली में हुया उन हवेलीअ खे मन की सॼा लोॾा अचणु लॻा ऐं सॼी धड़कण लॻी। एतिरे में चवणु लॻो त भला हाणे का न का टल कयूं ऐं कहिड़े हिसाब सां निकिरणो आहे। एतिरे में जेको अंदरि उहो आमिर हुयो उहो बि रड़ियूं करे आसिफ खे चई पियो त मन की मुंहिंजी ज़िंदगी बचाए। एतिरे में शहज़ादीअ हथ में मतिलबु त विधुसि बाह में हथु, त एतिरे में चवणु लॻी त बहरहाल एतिरो टाइम न आहे, अगरि जे इन ॾे वेंदे इहो हिकु मन की बेफ़रमान आहे, इहो पंहिंजे हिसाब सां का न का बेईमानी कंदो, इनखे बचाइण तुंहिंजी वस जी ॻाल्हि आहे, इनखे छॾ त महिल ई नारे नेकर कयूं था, न त हिन किताब जे अरसे हीअ गुफ़ा जादू ई ठहियलु आहे। अगरि जे हीअ किताबु निकितो त मन की हीअ गुफ़ा ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदी। एतिरे में मन की जॻहि खां मन खुर सुराख नज़र अचे पियो। शहज़ादी ऐं शहज़ादी मन की आसिफ घेरत कई ऐं उतां कहिड़ी बि हालत में मथे गुफ़ा जे मथां अची ऐं पंहिंजे हिसाब सां परे थी बीह रहिया। ऑटोमेटिक उहा ख़बर उन महिल पई त मन जेको बि दड़ो हुयो गुफ़ा जो उहा ऑटोमेटिक सॼी मिटीअ जो ढेर थी बीह रही। उहो जेको आमिर मन की हुयो उहो मन की उन में दफ़न थी वियो। जेको बि नसीहतूं वग़ैरह जेको बि कुझु हुयो उहो जो ख़तमु थी वियो। त मन की जेको झंगल जे मथां सायो हुयो सॼो मन की उहो सायो ख़तमु थी वियो ऐं पंहिंजे हिसाब सां ख़ौफ़नाक धमाका थी विया। उहो झंगल जीअं हुयो पहिरियां तीअं मन की ख़ूबसूरत हसीन थी वियो, हूअं कारो झंगल हुयो। एतिरे में मन की सॼे मुल्क में मन की ख़ुशीअ जा नारा लॻी विया, छो त मन की ख़ौफ़ सॼो झंगल जो हुयो। केर बि मन की घर में सुकून सां न रहंदो हुयो ऐं बादशाह जेको हुयो उनखे मन की झंगल मां ताक़त मिले पई, झंगल जे ज़रिए कमु पियो करे, छो त हू सायो हो हिकिड़ो। बादशाह असल में हुयो कोन। जंहिं महिल झंगल जो सायो मन की किताब जे खणण सां ख़तमु थी वियो, छो त हुन रखरायो इन करे गुफ़ा में हुयो उहो किताब, जीअं मन का को बि सुवाल ख़तमु करे न पुॼी सघे। अदा आमिर खे मन की आमिर जी सॼी माण्हुनि खे मन की आसिफ जी ख़बर पइजी वई त मन की हिन असांजे बादशाह जो मन की हिकिड़ो ई पुटु आहे, हीउ जेको ख़ानदानी शाही खून, सो हिन खे बादशाही ॾिनी वञे। एतिरे में आमिर पंहिंजे हिसाब सां हुननि जी तवजो ऐं वाइदा पंहिंजे इक़रार हुननि सां थियल हुया। सो हुन बाबति आमिर चयो त बहरहाल मूंखे हीअ बादशाही न खपे। सो अगरि जे मां बादशाही हीअ वठंदुमि सो मुंहिंजा मन की कोल थियल आहिनि उहे कोल ख़तमु थी वेंदा। इन बाबति हाणे हिकु फ़ैसिलो मां कयां थियो, उन बाबति तव्हांखे हलणो पवंदो। एतिरे में हिकु ग़रीब घर मां हुजे जंहिंजी मन की का हैसियत ई न हुजे, उन मां हिकिड़ो शहज़ादो ख़ूबसूरत हसीन हुयो। उहो बि मन की आसिफ जो हिकु जहिड़ो दोस्त हुयो। उनखे चवणु लॻो त बहरहाल हीउ जेको तख़्त जो मालिक हिन खे बादशाह मां थो बणायां, मां मन की ऐलान थो कयां त हीउ तव्हां अॼु खां वठी बादशाह हुआ। अदा उनखे पंहिंजे हिसाब सां आमिर सॼी हवेली बादशाही तख़्त ॾेई ऐं पंहिंजे हिसाब सां आम ज़िंदगी जीअं बकरियूं चारींदो हुयो ऐं बैंसरी वॼाए उन शहज़ादीअ सां गॾु ऐं उन में पंहिंजे मुल्क में ज़िंदगी सुकून जी कटणु लॻो। असांजे पहिरीं प्यारे दोस्त आसिफ अली सोलंकीअ पंहिंजे हिसाब सां असांखे चयो त असांजो कहाणी मन की यको किरदार में नालो हले, सो हुन दोस्त जो असां पंहिंजे हिसाब सां किरदार जो बकरार जो नालो ॾिनोसीं ऐं पंहिंजे हिसाब सां उनजी मन की कहाणी जो बयानु कयोसीं। उमेद था कयूं दोस्तो तव्हांखे ज़रूरु कहाणी पसंदि आई हूंदी। ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त असगर बदीन खां ॾिसी रहियो आहे ऐं हर वक़्तु असांजूं कहाणियूं ॿुधंदो आहे। प्यारो दोस्त असांजो अलाह ख़ुशी आबाद रखंदुसि। आईंदे उन जे नाले सां कहाणी पेस्ट कंदासीं।